जुडो आर्म्स स्ट्रॉन्ग जिम जे ॿिनि छोकिरनि डिस्ट्रिक्ट लेवल ते थियल बॉडी फिटनेस मुक़ाबले में पोज़ीशन हासिल करे कामयाबी माणे वरिती। जुडो जे ग़ुलाम हुसैन कॉलोनी में गुज़िरियल 7 सालनि खां क़ाइमु आर्म्स स्ट्रॉन्ग जिम शहर जे नौजवाननि लाइ सिहतमंद सरगर्मियुनि तरफ़ लाड़ो वधाए छॾियो आहे। नौजवान पंहिंजे जिस्म जी फिटनेस लाइ रोज़ानो जी बुनियाद ते जिम अची एक्सरसाइज़ कनि था। जुडो जहिड़े नंढे शहर में एक्सरसाइज़ वारियुनि जदीद मशीनुनि ते जिम अंदरि नौजवाननि खे पंहिंजे जिस्म खे फिट रखण बाबति तरबियत ॾिनी वञे थी। इन सिलसिले में आर्म्स स्ट्रॉन्ग जिम जे ट्रेनर ऐं मालिक अब्दुल रशीद बलोच नसीर अली मनीष कुमार अमीन चयो त अॼुकल्ह टेक्नोलॉजी जे दौर में अक्सर नौजवान ऐं वॾी जमात जे माण्हुनि पंहिंजी सिहत तरफ़ ध्यानु ॾियणु छॾे ॾिनो आहे। शहरनि में अक्सर करे माण्हू होटलुनि ते फज़ूल वेही वक़्तु विञाइनि था ऐं फास्ट फूड जे इस्तेमालु सबबि माण्हुनि जो वज़न वधी वञे थो, जो त काफ़ी नौजवान नशे तरफ़ वञी रहिया आहिनि। उन्हनि शयुनि खे ॾिसी असां जुडो जे नौजवाननि लाइ ही जिम खोलियो आहे, जेको शहर में 7 सालनि खां हली रहियो आहे, जंहिंमें शहर जा केतिरा ई नौजवान रोज़ाना जी बुनियाद ते एक्सरसाइज़ करणु अचनि था ऐं पंहिंजे जिस्म खे फिट रखण लाइ कसरत कनि था। हुन चयो त असांजी जिम जे नौजवाननि जी दिलचस्पीअ जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त ताज़ो ई थियल डिस्ट्रिक्ट लेवल जे मुक़ाबले में आर्म्स स्ट्रॉन्ग जे जिम जुडो जे ॿिनि नौजवाननि मनीष कुमार ऐं मोहम्मद रज़ा क़ाइमखानी पोज़ीशन हासिल करे कामयाबी हासिल कई, जेको असां लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। अब्दुल रशीद बलोच चयो त असांजी जिम में फिटनेस, वेट लॉस, वेट गेन करण लाइ मुख़्तलिफ़ एक्सरसाइज़ करायूं वञनि थियूं। हिन शहर जे माण्हुनि ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि खे पैगाम ॾींदे चयो त जिम ज्वाइन करे पंहिंजे जिस्म खे फिट रखी हिकु कामयाबु सिहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी। स्ट्रॉन्ग जिम जुडे में अल्हम्दुलिल्लाह पोएं 7 सालनि खां पंहिंजी जेको आहे कारकर्दगी ऐं पंहिंजी वर्कआउट जे करे पूरे इलाइक़े में मशहूरु आहे अल्हम्दुलिल्लाह। असां वटि हिते आर्म स्ट्रॉन्ग जिम जे अंदरि तक़रीबन 50 खां मथे छोकिरा आहिनि जेको रेगुलर हिते वर्कआउट 2-3 शिफ्टनि में अटेंड कंदा। असांजी कॉम्पिटिशन जे हवाले सां बि लास्ट ईयर जेका कॉम्पिटिशन थी हुई उनमें असांजे जुडे जा आर्म स्ट्रॉन्ग जिम जा 4 छोकिरा जिन्हनि पंहिंजी पोजीशन हासिल कई ऐं करंट ईयर जेको आर्म स्ट्रॉन्ग जो डिवीज़न जे अंदरि जेका कॉम्पिटिशन थी उनमें 2 छोकिरनि इहा पोजीशन हासिल कई। असां वटि हिते योगा बि आहे ऐं उनखां अलावा कार्डियो प्लस में वर्कआउट, बॉडी बिल्डिंग ऐं वेट लूज़िंग जे हवाले सां, यानी कि मुख़्तलिफ़ असां वटि हिते एज जा जेके माण्हू आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ औक़ात में वर्कआउट करण जे लाइ ईंदा आहिनि। ऐं असां वटि मक़सदु सर अब्दुल रशीद साहब जी वॾी महिनत आहे, जेको असांजा जिम जा ट्रेनर बि आहिनि ऐं ओनर बि आहिनि। इन्हनि जी बदौलत जेको आहे माना हिकिड़ो शऊर आयो आहे हिते ऐं लास्ट बि असांजो हिकिड़ो रेनोवेशन खां पोइ हिकिड़ो प्रोग्राम हुयो, उनमें बि असां इहे ई ॿुधायोसीं त सर जे इहे जेके शयूं हुयूं मक़सदु इहा जेके डेडिकेशन आहे सर अब्दुल रशीद साहब जी हिते छोकिरनि सां बिल्कुलु पंहिंजे प्यारो मोहब्बत सां हिकिड़ो जेको माहौल आहे असां वटि हिते वर्कआउट कराइण जो, उनजी बदौलत काफ़ी अवेयरनेस आई आहे माण्हुनि में ऐं काफ़ी जेके पेरेंट्स आहिनि उहे मुतमईन आहिनि असांजी जिम मां ऐं हुननि पंहिंजो जेको यंग जनरेशन जेके हुननि जा टीन एजिस जेतिरा बि ॿार आहिनि उन्हनि खे असां वटि हिते जिम में हू मोकिलींदा आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह सुठी कारकर्दगी रही आहे छोकिरनि जी, बिल्कुलु हिकिड़ो सुठो माहौल आहे। ऐं उनमें असां इहो पैगाम ॾिनोसीं कि यंग जनरेशन खे हींअर जेको बिल्कुलु बि असां वटि अगरि असां पंहिंजी जुडे जी ॻाल्हि कयूं त का अहिड़ी एक्टिविटी कोन्हे जंहिंजे अंदरि हुननि जेका ब्लड सर्कुलेशन थिए, त स्पोर्ट्स, रनिंग करणु ऐं पैदल हलणु इहे सभु शयूं आहिनि। त इन लाइ आर्म स्ट्रॉन्ग जिम जेको आहे इलाही फ़ाइदेमंद रहियो ऐं असांजे जेके जुडे जा जेतिरा बि माण्हू आहिनि उनमें अवेयरनेस आई ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु बहितरीन पोजीशन में आर्म स्ट्रॉन्ग जिम जेको पंहिंजी कारकर्दगी करे पियो। मेरा नाम मोहम्मद रज़ा है, बायकास्ट कायमखानी, और 18 साल मेरी एज है। मैं तकरीबन 3 साल पहले जिम आया करता था, तो बीच में कुछ कामों की वजह से जिम मैंने छोड़ दी थी, तो अभी वापसी तकरीबन मुझे 3 महीने में मैंने वापसी जिम ज्वाइन की है। तो इन 3 महीनों के अंदर अल्लाह का शुक्र मैंने अपने आप को पहले से बहुत ज़्यादा फिट किया। तकरीबन मैंने 10 किलो वज़न अपना गेन किया है। और ये है कि जो भी इधर लड़का आता है, जो आज की जो न्यू जनरेशन है, इन्हों के इतने कद नहीं है, मतलब हाइट में ये थोड़े छोटे हैं, तो इन्हों से ये है कि आप आएँ, जिम आएँ और एक्सरसाइज करें। सर रशीद बलोच हैं आगे, वो होते हैं, वो आपको ट्रेनर है, अच्छे ट्रेनर हैं, वो एक्सरसाइज करवाएंगे और ये ताउन करेंगे आप लोगों के साथ। अच्छा, अभी कोई कंपटीशन हुआ था? जी, ये मीरपुर खास में हुआ था डिवीज़न लेवल पर, तो उसमें 4थी पोजीशन आई थी मेरी। मैं था और मेरे साथ एक और लड़का था, मुनेश नवाना। तकरीबन डिस्ट्रिक्ट मीरपुर खास के अंदर कितनी टीमों ने या कितने जिम्स में पार्टिसिपेट किया? तकरीबन 7 से 8 जिम थी और एक
जिम जूडो की थी अपनी, आर्म स्ट्रॉन्ग जिम जूडो, और हर शहर से की जिम थी, जिस शहर में जिम थी तो तकरीबन 40 से अब वो लड़के थे वहाँ पर। नालो मुंहिंजो मुनेश कुमार आहे। मूंखे तक़रीबन 6.5 साल थी विया आहिनि जिम जॉइन कंदे। अच्छा जी हाँ अच्छा, ये यहाँ पे तव्हां असां ॿुधो आहे का अचीवमेंट हासिल कई आहे जी, हींअर मीरपुर खाद में पोजीशन हासिल कई हुई छा में मुक़ाबले में, छा जो मुक़ाबिलो? जिम जो मुक़ाबलो, अच्छा, बॉडी बिल्डिंग कॉन्टेक्स्ट। इहो कंहिंजी तरफ़ सां करायो वियो? ये डिस्ट्रिक्ट लेवल ते हो। डिस्ट्रिक्ट लेवल? जी हाँ, अच्छा अच्छा, उनमें तव्हां कहिड़ी पोजीशन हासिल कई आहे? 4थों नंबर। अच्छा, छा तव्हांजी बॉडी जे हिसाब सां या जी जी बिल्कुलु, परफॉर्मेंस तव्हां कई? न बॉडी जे हिसाब सां। बॉडी जे हिसाब जी अच्छा अच्छा, छा था सम्झो ही त बहितरीनु शइ आहे? बिल्कुलु बहितरीनु शइ आहे, बिल्कुलु बहितरीनु शइ आहे। नशे खां माण्हू परे थो थिए, सिहत सुठी थी थिए माण्हू जी। अवेयरनेस कोन आहे त असांजे माण्हुनि में अवेयरनेस आहे कोन। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त इहा इन्हनि खे माण्हू अवेयरनेस ॾे, ऐं इन जा फ़ाइदा त इलाही आहिनि। ईअं जेका असांजा छोकिरा होटलनि ते पान गुटको अॻियां पोयां जेका करनि पिया, हिते अचण खां इन्हनि जो इहो जेका मशग़िल आहिनि इहा ख़तमु थी सघनि था। पर असीं कोशिशि करूं पिया अवेयरनेस जी, इनशाअल्लाह। हीअं रिसेंटली बि असांजा 2 छोकिरा खणी आया आहिनि पोजीशन, ऐं इहे जनवरी या फरवरी में हिते कॉम्पिटिशन थींदा, मुक़ाबला थींदा। उमेद आहे त उन कॉम्पिटिशन खां बाद अवेयरनेस वधंदी ऐं छोकिरा ईंदा पोइ क्लबनि में। सर, ही केतिरे वक़्त खां हले थो? जिम असांजो तक़रीबन अॼु 7 साल थी विया आहिनि जिम खे। पर शुरू में त मुश्किलात जाम हुयूं, पर अलहमदुलिल्लाह हाणे इलाही बहितर आहे। अच्छा, त कहिड़ियूं कहिड़ियूं एक्सरसाइज वग़ैरह करायूं हूंदियूं? हा, हिते असां वटि फिटनेस आहे, वेट लूज़ आहे, वेट गेन आहे, ठीकु आहे न, ऐं बॉडी बिल्डिंग, इहा 4-5 शयूं थी वेंदियूं असां वटि। अच्छा, इनसे कहिड़ा फ़ाइदा आहिनि सर? फ़ाइदा त इलाही आहिनि। अॼुकल्ह जीअं कम एज में वेट वधियो वञे छोकिरनि जो, फास्ट फूड जे करे, ॿाहिरि जा खाधा खाए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।